लंडन हॉलीवुड अदाकारा ब्लैक लाइवली पंहिंजे को स्टार ऐं डायरेक्टर जस्टिन बेल्डोनी ते जिनसी हिरासानी जो इल्ज़ाम हयो आहे। परॾेही मीडिया जे मूजिबि 37 सालनि जी ब्लैक लाइवली 40 वरहनि जी जस्टिन बेल्डोनी ख़िलाफ़ जिनसी हिरासानी जो केस दाख़िल करायो आहे। मीडिया रिपोर्ट मूजिबि इन केस जी ख़बर साॻी साल रिलीज़ थियल हॉलीवुड फिल्म इट एंड्स विद इज़ जे शूटिंग दौरान लाॻापा ख़राब थियण खां कुझु महीना पोइ साम्हूं आई आहे। अदाकार पारां दाख़िल करायल केस में फिल्म जे प्रोडक्शन दौरान जस्टिन बेल्डोनी जे मुबैना रवैयनि ऐं कमनि बाबति केतिरा ई इल्ज़ाम लगाया विया आहिनि। परॾेही मीडिया मूजिबि केस में अदाकारा जस्टिन बेल्डोनी ते वज़न बाबति नामुनासिब तबसरो करण ऐं गैर अख़लाक़ी मौज़ुअनि ते बहस ऐं ॿियनि शयुनि ते सभिनी जे साम्हूं इल्ज़ाम लगायो आहे। ॿिए तरफ़ अदाकार जे वकील ब्रायन फ्रेडमैन केस जे जवाब में इल्ज़ामनि खे कूड़ो ऐं इश्तिहाल अंगेज़ करार ॾिनो आहे। वकील जो चवणु आहे त अदाकारा ब्लैक लाइवली शूटिंग छॾण ऐं फिल्म जी प्रमोशन न करण जी धमकी ॾिनी, जंहिं सबबि फिल्म जी रिलीज़ बि मुतासिर थी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।